दोस्तों, उस्ताद जलाल चांडी जी मोहब्बत जे करे अक्सर जॾहिं बि वक़्तु मिलंदो आहे जलाल चांडी खे ज़रूरु ॿुधंदो आहियां ऐं तमामु चाह सां प्यार सां मोहब्बत सां ॿुधंदो आहियां। दोस्तों, नंढपिण में ख़बर न हुई त संदसि अंदाज़ गायकी दिलि लुभाईंदड़ छो आहे। पोइ ख़बर पई त लोक मौसीक़ी जे मिड़नी लवाज़मात में जलाल चांडी जो सरशार नज़र आयो। दिलि सां ॻाए या दिलि लॻाए ॻाइणु, ऊचो मगर सुर में ॻाइणु, लय ताल में ॻाइणु, अवामी मिज़ाज खे साम्हूं रखी ॻाइणु, बग़ैर कंहिं लोभ लालच जे ॻाइणु, मक़ामी रागनि खे वधीक ख़ूबसूरत करे ॻाइणु, इहे सभु ख़ूबियूं उस्ताद जलाल चांडी में मौजूदु हुयूं। राग जो पहिरियों उसूल त अव्हां जो काफ़ी कलाम जेको ॻायो था उहो यादि हुअणु घुरिजे। उहा कमी बि जलाल साहब में न मिली। सवें काफ़ियूं कलाम ॾोहीड़ा खेसि यादि हुया। हरू भरू पराया ॻायल मवाद न ॻायईं। घणा ई संदसि पंहिंजे ॻायल चूंड कलामनि जी मिले थी। तोड़े जो इख़्तियार चपड़ी जो अंदाज़ संदसि उस्ताद अली गुल महर जो क़ाइमु रखियाईं, पर काफ़ी जे धुननि जी चूंड अक्सर लाड़ी रखियाईं। छो जो निज सिंधी काफ़ी जे ॻाइण जो घाड़ेटो लाड़ी ई आहे, जंहिंखे सदारंगी गायकी सॾिजे थो, जंहिंजो मौजूदु लाड़ में सैयद नूर शाह हो, जंहिंखां पोइ सैयद सूमार शाह, सैयद क़ासिम अली शाह ऐं पोइ अंदाज़ खे पुख़्तगी बख़्शण वारा हाजी उस्मान कच्छी, उस्ताद मोहम्मद हाशिम कच्छी ऐं उस्ताद मिठू कच्छी हुआ। सिंध में जोड़ जी गायकी में कच्छियुनि जो जोड़ न दंग हो। सिंधी काफ़ी कलाम ऐं दास्तान जी गायकी, जंहिंमें जोड़ सां ॻाइणु, बेतनि जी वधीक चूंड, तेज़ कलवाड़ी ते धुनूं, मक़ामी राग ऐं पकी पुख़्ती शाइरी शामिल हूंदी आहे। इहा चूंड बि उस्ताद जलाल चांडी कमाल जी रखी। जोड़ में साणसि शुरूआत कंदड़ ढोलक ते शफ़ी मोहम्मद ज़रदारी ऐं बाजे ते उस्ताद अब्दुल करीम ज़रदारी वाह जो निभायो। 1972 में राग जी शुरूआत कंदड़ जलाल चांडीअ सां शफ़ी मोहम्मद ज़रदारी ऐं आरिफ चांडियो ढोलक नवाज़ जोड़ में रहिया। 1977 खां पोइ उस्ताद अला जुड़ियो ऐं अब्दुल करीम ज़रदारी तोड़ ताईं जोड़ में रहिया। राग आहे ई जोड़ ऐं मिलती बीती सां। चवंदा आहिनि त 100 सुरीला हिकु मिलती बीती जे बराबरि आहिनि। उस्ताद अला जुड़ीअ जो ढोलक हथ पंहिंजे अंदाज़ आहे, जंहिंजो मट उस्ताद अला जुड़ियो पाण ई आहे। इन अवामी जोड़ ॾिसण सिंध जे मेलनि मलाखणनि सिंध खां ॿाहिरि पिणु अहिड़ो तिल्स्मी असरु छॾियो, जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। उस्ताद अली गुल महर मोती जे नाज़ होटल में जलाल चांडीअ खे धाॻो ॿधी पंहिंजो शागिर्द बनायो हो, पर खेसि सुरनि ऐं ठीकनि जी सम्झ उस्ताद अला जुड़ीअ जे वालिद उस्ताद अमानत फ़क़ीर खां हासिल कयाईं। फ़न त कुदरती ॾात हूंदी आहे, पर मजज़ तौर तरीक़नि जी पुख़्तगी लाइ मुसलसल महिनत जी ज़रूरत पवंदी आहे, जंहिंमें पिणु जलाल चांडीअ का कमी न छॾी। सिंधी राग लोड़ाऊं मां संदसि ॻायल काफ़ी कया थम हाल ही हीणा सॼण दीदार विसरी वियो में ॾिनल आलाप बेत राग जी बीहक दंग करे छॾियो। अवामी मौसीक़ी में हिन अणखुट आवाज़ छे छॾाए छॾिया। राग राणे में संदसि ॻायल काफ़ी फ़क़ति तुंहिंजे अचण जी देर आ खुलिया बिरह बाज़ार। राग राणो त आहे ई ऊचनि सुरनि जो राग। इन राग खे हिन अवामी अंदाज़ में ॻाई अमर करे छॾियो। फ़क़ति तुंहिंजे अचण जी देर आ खुलिया बिरह बाज़ार, खुलिया बिरह बाज़ार, ओ बंद न थिए वापार। फ़क़ति तुंहिंजे अचण जी देर आ खुलिया बिरह बाज़ार। संदसि पुराणो राग भैरवी में ॻायल कलाम वाह वाह कुदरत जा अजब रंग ॾिठमि असल में हिन काफ़ी जी धुन सैयद क़ासिम अली शाह जी ऐं सदारंगी अंदाज़ में आहे, पर जलाल चांडीअ हिन काफ़ी खे बि अहिड़ो ॻायो आहे मुंहिंजे ज़हन मां निकिरी ई नथी। छा त अवामी अंदाज़ में भैरवी ॻाई अथसि, ॿुधण सां मिज़ाज ख़ुशि थियो पवे। हाजी ग़ुलाम नबी महेसर जी राग भैरवी मां पंजतनी काफ़ी
बीही बीही वाट ते बाबा जाॾे काॾे जांचां थी। तोड़े जो हिन काफ़ी खे पाण मैडम नूरजहान जी ॻायल फिल्म दुबई चलो जे गीत दोरूं दोरूं अखियां मारे मुंडा पटवारीदा जी कापी आहे, पर जलाल साहिब ही काफ़ी उन धुन में अहिड़ी ॻाई जहिड़ी इहा धुन ठही ई उन काफ़ी लाइ हुजे। सिंध में राग दौरान मथे सुरनि ते अलाप पहिरियों मिसाल माई जीवणी जो मिले थो, जंहिं संदसि ॻायल काफ़ी उमर अबाणा अलाए छो न आया। हिकु अहिड़ो अलाप वई आहे जेको दंग आहे। इहा रही औरत ॻाइणी, पर मर्दाणे आवाज़ में सिर्फ़ उस्ताद जलाल चांडवी सुरनि में एॾो ऊचो वञी सघंदो हो। जलाल चांडवीअ जे फ़न ते केतिरा ई पहलू उजागर करे सघजनि था। जलाल चांडवीअ खे कैसेट कल्चर ऐं पंहिंजे मिज़ाज उबतड़ ॻाइणो पियो। इहो बि ज़रूरी हो जो उन कैसेट कल्चर सिंध मां पंजाब जे ॻाइणनि खे मात ॾिनी। असल में जलाल चांडवियो सूफ़ी ऐं निज सिंधी गायकी जो बादशाह रागी हो। इहो बहितर थियो हुन कैसेट कल्चर में तब आज़माई कई, न त पंजाब जे इनायत हुसैन भट्टी खे जलाल चांडवीअ जे साम्हूं राणीपुर वारे सैयद सालेह शाह जे मेले में सिंध जो बबर शेर रागी चई कोठियो वियो। पर जलाल चांडवी इन ऐलान खे रद्द कंदे इहो ऐलान कयो त सिंध जो बबर शेर रागी सिर्फ़ु जलाल चांडवी ई आहे, ऐं इहो ऐलान हुन साबित करे ॾेखारियो। अॼु ताईं सिंध जो बबर शेर रागी सिर्फ़ु जलाल चांडवी ई आहे। ओ दिल तो के दिल पर कयूं वजू वञा तू, ओ दिल तो के दिल पर कयूं वजू वञा तो, ओ सजन साह तो वत छजूं वजू वञा तो। दोस्तों, जलाल चांडवीअ पंहिंजे राग सां इंसाफ़ कयो ऐं हुन सही सिख्या वरिती, उस्तादनि जी रहनुमाई में रहियो। उस्ताद अली गुल महर जेको आहे हुनखे माना ठाहे ठोके तयारु करे वियो, अहिड़ो तयारु करे वियो जो जेको सुर ॻाए पियो त उन सुर मां ईअं अंदाज़ो लॻे पियो त हीउ सुर ठाहियो ई उस्ताद जलाल चांडवी हो। दोस्तो, उस्ताद जलाल चांडवी अमर रागी हो ऐं हमेशह लाइ अमर थी वियो, ऐं अॼु बि असांजी दिलनि में धड़के पियो, ज़िंदा आहे, हर जाइ ते वॼे पियो, पंहिंजी मौसीक़ी खे ज़िंदा रखियो पियो अचे ऐं हमेशह दिलनि में आबाद रहंदो, ज़िंदा रहंदो। दुआ कयो दोस्तो, अल्लाह पाक उस्ताद जलाल चांडवी खे बख़्श फरमाए ऐं उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए, आमीन। दोस्तो, मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।